अस्सलाम वालेकुम संगत हफ़्ते ॿिनि में न हिकु दफ़ा असां सभु पंहिंजा कुलीग्स मिली करे पंहिंजो खाधो शेयर कंदा आहियूं। मां ठाहिया आहिनि आलू पराठा, ही दही, ही केचप। हलूं था दोस्तनि जे रूम में, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दोस्त आहिनि ऐं हर कंहिं पंहिंजो थोरो थोरो खाधो ठाहियो आहे। Already open, my beautiful friend. How are you, my beautiful friend? I'm good। चंदन भाई पराठे लेके आया हूँ। Oh wow, that's great. आपने क्या बनाया है? चिकन पकोड़े, ओए 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 केले। मां पहिरियों छोकिरो आहियां जेको हिन कमरे में पहुतो अञा ॿ रहनि था, उहे अचणा आहिनि। दोस्त खाधो पीतो ठाहियो आहे। Gaat op je oler te onje maar scheer dan oler, wow. हिकु ॿियो दोस्त बि पहुतो आहे, ॾिसूं केरु पहुतो आहे। Oh my beautiful friend। अस्सलाम वालेकुम। साईं दोस्त पुॼी वियो आहे ॿियो बि तामिल जो, हीउ इजिप्ट जो दोस्त आहे, हीउ वरी बिहार इंडिया जो दोस्त आहे, ॿ इंडियन हिकु पाकिस्तानी। साईं साईं इहे खाधा आहिनि, हीउ पकोड़ा आहिनि इंडिया जा, हीउ सम्झो त फ्राइड चिकन आहे, हीउ बोड़ आहे, हीउ इजिप्शियन पुलाव आहे, पराठा। हीउ साईं तामिल जो दोस्त आहे हीउ। Hello. साईं असां इहे फैमिलियूं पाण फैमिलियुनि खां परे हूंदा, असां पाण में फैमिलियूं असां क़िस्मत सां Hey, my खाधा beautiful खाईंदा friend. आहियूं। How are you today? ठीकु आहे साईं, Good. मोहबत जा मिलान। Spoon साथ लेके। ये देखो ये मैं क्या बनाया। खाधे दोस्तों जी फोन अची वई आहे तुर्की मां। Bro, you have to come and check Orhan. Sakib. हेलो से हाय ब्रो। Hello. ओके ब्रो, Good night. ओके अन्ना, शुक्रिया आने के लिए। बाय 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 बाय। तौबा तौबा। ठीक है चंदन भाई, भाई टेक केयर। ओके। ना। हलो संगत, इहा ई अॼु जी गॾिजाणी। मुख़्तलिफ़ दोस्तनि मुख़्तलिफ़ पंहिंजे मुल्कनि जा मुख़्तलिफ़ सुठा खाधा तयारु कया ऐं असां कम खां हटी करे हिकिड़ो सुठो पाण में सुठो हिकु टाइम स्पेंड कयोसीं। छो जो लाज़मी हूंदो आहे माण्हू खे कम जो हिकिड़ो स्ट्रेस हूंदो आहे, तो रिलीज़ करण लाइ इहे दोस्त असां पाण में मिली करे इहे गॾिजाणियूं कंदा आहियूं। तव्हां बि कंदा कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि जो ख़्यालु रखो। साकिब की ख़ुदा हाफ़िज़।